अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां ॻाल्हि करण वारा आहियूं ॻाइण फ़ाइज़ अली जे बारे में, जंहिंजो हिकु हफ़्ते खां करे इंटरनेट ते तेज़ी सां वीडियो वायरल थी रहियो आहे। उहो वीडियो कहिड़ो आहे, उहो वीडियो तव्हांखे हिन वीडियो में आख़िर में ॾेखारींदासीं। हुन खां पहिरियों अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा। त ॻाइण फ़ाइज़ अली जीअं केतिरा ई मशहूरु कलाम ॻाया आहियूं, कलाम जे करे हुनखे सुञातो वञे थो। जंहिंमें मेहदी जेको मुमताज़ मौलाई सां गॾु हुन कलाम ॻायो, हुन ॻायल हुआ यारी रखूं साम्हूं वटा। हुन में बि हुन केतिरी मशहूरी माणी हुनखे सिंध तोड़े पाकिस्तान में सुञातो वञे थो हुन कलाम खां। त हुनजो ई जेको वीडियो आहे जो तेज़ीअ सां इंटरनेट ते वायरल थी रहियो आहे, टिकटॉक वीडियो आहे। त हीअ वीडियो अचो तव्हांखे ॾेखारियूं। हुन खां तावीज़ बना के मैं पहनूं तुझे,